उमरकोट वफ़ाक़ी हुकूमत पारां कराची ते आर्टिकल 149 लागू करे कब्ज़ो करण ऐं 18 ते तरमीम जे हथ चिरांद करण वारे ॾिनल बयाननि ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले उमरकोट तरफ़ां पीपी अॻवान PS 52 जे उम्मीदवार सैयद अमीर अली शाह, सूबाई सलाहकार वकील पौंजूमल भील, पीपी उमरकोट ज़िले जे जनरल सेक्रेटरी सूफ़ी नवाज़ सूमरो ऐं ॿियनि उहिदेदारनि ऐं कारकुननि जी अॻवानीअ में अल्लाह वारे चौक ते वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत घणे अरसे खां सिंध जी दिलि कराची ते कब्ज़ो करण जी नाकाम कोशिश करे रही आहे। कॾहिं MQM खे अॻिते कयो वेंदो आहे त कॾहिं वरी 18 तरमीम जे हथ चिरांद न करें त वरी गवर्नर राज जूं धमकियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर सदाईं वफ़ाक़ी हुकूमत खे नाकामी नसीब थी आहे। हाणे वफ़ाक़ी हुकूमत आर्टिकल 149 लागू करे कराची जे इख्तियार सिंध हुकूमत खां खसणु चाहे थी। सिंध हुकूमत कंहिं बि सूरत में वफ़ाक़ खे इख्तियार न ॾींदी। रैली में शरीक कारकुननि सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स कयो ऐं मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं जा ज़ोरदार नारा हया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।